नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टिंडोग़लام हैदर में ख़बर ॾींदा हलूं त टिंडोग़लام हैदर ڀرسان ॻोठ हाजी रमज़ान वड़ वासी मरहूम मोहम्मद हुसैन वड़ जो यतीम 10 साला ॿारड़ो रजब अली नंढपिण खां अखियुनि जे पुरसरार बीमारी सबबि ॿिन्ही अखियुनि जे नूर खां महरूम थी वियो आहे। जॾहिं त नींगर जी बेवा मिसकीन अमड़ मातली हैदराबाद समेत मुख़्तलिफ़ अस्पतालनि में मासूम पुट जे अखियुनि जो वसार इलाज करायो, पर किथे बि फ़र्क़ु नाहे थी सघियो। मिसकीन ख़ानदान मदद जी ओसीड़ी में वेठल है। हिन सिलसिले में संदुस अमड़ ज़ैनब साफ़िन अॻियां दाईंदे चयो त लॻभॻि 9 साल अॻु मुंहिंजे मासूम पुट जे पैदाइश वक़्तु ॿिन्ही अखियुनि जो नूर खां महरूम थी वियो। ऐं मिसकीन ग़रीब बेवा औरत पंहिंजे मासूम पुट जे इलाज जे लाइ ख़र्च लाइ पैसो न हुअण करे घर में बीठल चौपायो माल वेकिरो करे संदुस इलाज लाइ हैदराबाद मातली समेत मुख़्तलिफ़ शहरनि मां इलाज करायो, पर संदुस अखियुनि जो नूर वापसि न अची सघियो आहे। आख़िरकार डॉक्टर चयो त नींगर जो इलाज कराइण लाइ अव्हां खे कराची जी प्राइवेट अस्पताल वञणो पवंदो। हिन चयो त अॻे बि बुखूं काटे रही आहियां, गरीब आहियां। इन वसारनि खे अपील कंदे चयो त पुट जो सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे, जीअं ही मासूम आम इंसान जीअं ज़िंदगी गुजारे सके। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।